हाणे मसलो इहो आहे जो शो आहे वॾो हाई लेवल जो शो आहे माना सनम मारवी बि आहे हुते शमन अली मीर अली बि आहे ज़ीशान रोखड़ी जेको पंजाब खां आयो आहे शफाउल्ला रोखड़ी वारो 25 लाख घोर खणंदो सवलो छोकिरो जेको लोही पुले ते पाईंदो हाणे मसलो इहो आहे एंट्री कीअं ठाहियूं माना इहो आहे जो मां पहिरियां कंहिंखे घुरायां पोइ कंहिं घुरायां तुंहिंजी एंट्री विच में हणां या एंड में हणां बस पहिरियां तूं पंहिंजो मुंहुं मुबारक ॾेखारजे अॼु मेकअप पोइ वरी कहिड़ी बुराई टुटी केरा ॾिस केरा वरी केड़ो बाबा केड़ो बाबा परे थी केड़वा छाए बाबा मी छाए हथ कटे अरे मांखे मिलणो आहे खोसे सां अजगर सा खोसे नाल ईअं थोड़े मिलसी मांजो नाले वसाए वियाजी ख़बर अथई केरा मां पोइते थी थो वसाए वियाजी अरे केड़ा हाल थी खोता वेठो आ थियो हिते ओ इलीड़े वरी हे किथों बुराई टुटी रात कयो मां तोखे मैसेज खयो ई न छो हां केड़ा हाल थी खुशाल केरा उस्ताद बाबा मां घुरायो यार प्रोग्राम में टिपिकल टॉक में मांखे नथो सुञाणे वसाए वियाजी उते भी ईअं बूट मथे रखी वेठो तमीज़ ई नथो का ॻाल्हाइण ॿोलाइण छा जोड़े तमीज़ त कारा की न तोखे छा आहे मां हिन सां ॻाल्हाइण आयो हिकिड़े सां त तूं मुंहिंजो उते बेइज़ती कयो इंटरव्यू में हिते अची निकितो आहे यार छा हिते इन निकितो अब तूं भला हिकिड़ो ॻाल्हि ॿुध हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तूं मां राति जो तोखे मैसेज कयो आहे वरी फोन कयो मां वरी फोन खणी करे तूं चयो आहे त बाबा केरु थो ॻाल्हाए मां चयो वसायो वियाजी मां चयो ॿार रोए पियो नंढड़ो मां चयो हुनखे थोरो खिला त तूं वरी चओ त छा मां कहिड़ो डायलॉग चई हुई न फोन ते तव्हांजा ॿार खिलाया पीसीओ आहे मुंहिंजे घर में न पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध सही तूं मस्करी करे थो न तूं चयो मां तोखे पंहिंजो बैलेंस ॾियां फोन ते ॿारनि खे खिलायां पहुचाए पंहिंजे बचनि खे टाइम न ॾियां रात जो 3 टाइम थियो आहे अञा असां अञा वेठी खाई पी करे वेठा ते तोखे कयोसीं हे छा प्लास्टिक जो ठहियल आहे राति जो 3 बजे उथी करे तूं ॿारनि खे खिलाए यार अजीब तूं त चुप करे यार हे हिकिड़ो हा त हिते बि ईअं शीशी वारी टेबल ते मथे पेर रखी वे दयाल सांबारा होटल जो मालिक ई तूं ई आहे बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हे जेके बि रूम आहिनि सभु मुंहिंजे हवाले हूंदा आहिनि असांजे जेके बि मुंहिंजा दोस्त वियाजी ईंदा आहिनि काथो जा दुबई जा आहिनि जा सभु मां हिते विहारींदो थो राईंदो उन्हनि खे ॿियो ख़्यालु नथो पए ख़ुशि आहे हा बारियो थी पए ॻीची वेंदो पए छो नथो सुञाणे छा सुञाणे नथो अरे वरी मां तोखे मां ॿ तोखे लाइव वीडियो कया तोखे चयो न वसायो वियाजी आहे अच जाए तोखे ख़र्च पाणी त ॾींदासीं न पंहिंजो न ओॾी महिल तुंहिंजी डिज़ाइन चेंज थी त लुंडे जा कोट वोट छा हणी आहे छाजो लुंडे जो कोट आहे ॿियो छा हे चेज़क जो आहे उनजो आहे इंतज़ार जो आहे हे कच्चे किले में पठान खपाईंदा आहिनि 150 रुपए में असांखे चूतियो छाजो 150 जो 27 जो बूट आहे 27,000 हुनजी शाइनी खे ॿुधाए थी 150 जो 150 जो हिननि खे व्याज जा पैसा आहिनि हराम जा पोइ अहिड़ा 27,000 जा बूट वठंदा न ज़ाहिर तूं त चुप करे लुंडे जा कोट पाइण वारा हिनखे ॾिसां तूं ॻाल्हाए मोरण केड़ो हाल थी मस्करी करे तो यार खिलाए तो ॾाढो आहे उनी तो मार पार ॾिठो मां ॾाढो खिलाए थी तूं अरे बाबा हे त गामू सकंदो आहे त किन भित सां डाला के भित अरे यार जान छॾण असां शो ते वञणो उन जी तयारी पिया कयो डिस्कस पिया कयो विच में अचियूं आहे छाजे शो ते असांजी रोज़ी रोटी असां फनकार माण्हू आहियूं किथे प्रोग्राम में पुॼणो असां ॼाड़ी हणण था वञूं तुंहिंजी ॼाड़ी ॿुधण लाइ थोरी वेठा आहियूं त हिकिड़ो ॻाल्हि ॿुध उते गौर केरु कंदो गोर हे कंदो न वसाए वियाजी कंदो केरु कंदो हा पैसा जाम हिन वटि छाजो गोर केरु कंदो हिते असां ॾिस चई सरदारनि जे मथां इहो घोरे करे हीअं असां हज़ारनि जा नोट इहो छलाईंदा उस्ताद हे उहे ते जेके फनकारनि को ॾोकड़ घुरी हा उधर ते घोरे वरी आपुट कंदासीं उहे ते हा उहे ते बाड़े में तूं हिते अची निकितो आहे तूं बि यार असां किथे बि नथो छॾे यार हे हू त न आहे कोई हिकिड़ो प्रोग्राम में हलूं हिकिड़े अमरा 25,000 खुलिया कराया ॾहें जा 25,000 ई नकली आहे आपुट कई उहो त न आहे उहो तू नकली नोट ॾेई शादियुनि में असली नोट वठी आपुट थो करी तव्हांखे ख़बर न तव्हां मूंखे सुञातो कोन्हे वसायो व्याज खोरी मुंहिंजो नालो आहे कलर जूं गोरियूं व्याज ते हारी ग़रीबनि मिस्किननि चिचनि जूं उते कलर जूं गोरियूं व्याज हराम खाई मुंहुं ॾिस न कीअं थी हराम खाई इहो त हाणे दुनिया चवंदो सॼो ॾिसंदो हूंदो व्याज खाइण वारे जो मुंहुं ॾिसो जेका नथा खाइनि हुन जो मुंहुं ॾिसो इहे यार खीर जो ॻाल्हि आहे सही थी त छॾ हिन ॻाल्हि खे ॿियो ॿुधाए कहिड़ा हाल थी ख़ुशि आहे बाबा जान छॾे यार जान छॾाए सवेर चङो जो चए मैं फेरन लवली हण न त अञा सवेर पोजीशन ख़राब हुई हिननि खे छा यार छॾे जान छॾे
जाए तो तू खुश है? हां मां खुश आ। जीतो मां सुना असां रूम जो टाइम खत्म आ। हां स्त्री खराब न कर से कोट जी। ईंदा से 100 रुपयो बे किस्म माण्हू तो लगे। उस्ताद असां जो रूम 12 बजे छॾणो हूंदो आ, सो असां हाणे बस छॾियूं था। बस हाणे तू निकर त असां परायो कम चाबड़ी मोटाए ॾियूं तो। का ॻाल्हि कोन्हे का बीहो हिकिड़ो मिंट। ये छा तो करे? हां छा तो करे? हे माण्हू बिछनी लगा पिया पैसा कढदा न असां। ले वठ तू मांजो नालो खणजो ते स्टेज ते। तू तोखे 2000 तोखे 3000 तू थोड़ो घणो मशहूर आहे न। छा नालो खणो? वसा व्याजी भी आयो बाबा। वसा व्याजी हिन प्रोग्राम में असां जो मेहमान खास आहे ना। पोइ माण्हू एठो पिंडा को बुझा न व्याजी जो नाला पे तो व्याजी जो नाला खणो बाबा न असां न खपन हराम जा पैसा न खपन। हराम जा पैसा तू ये मतलब जिनके के टोपी पाराए असां के टोपी पाराए दो। माण्हुनि जी उमरियूं गरी थी वञनि, मरी था वञनि, उन्हनि जी नस्लूं व्याज लाए मरी थी वञनि, हुननि जो व्याज नथो खोटे। हला बाबा हला हाणे गाड़ी के निकल जी। अरे ये ता प्रोग्राम में लेट आहे हलो ता मानी खाराया। असां बुख भली असां के बुख भली असां जी बस बाबूत थी असां। वञ बाबा जान चल कबर में बियो मुंह खणी वेंदे न। हां मां बियो खणी ता बियो खणी वेंदो जेडा मुंह। हां मैं दिसी मला के ढिजी वने डाली मां खिलाई दो मां मस्करी तो बस पुजे मुकाम में व्याज हलाए अदाए रिश्तेदार। बस ठीक है बिस्मिल्लाह। प्यारा वथा के लाया। अरे कलफ तो विञाए सजी पिटल कलफ विञाए सजी। तो के क्या कपड़ा वठींदा से मोरण छा है तो की। आओ ठीक है हाणे ते अचो मां वेठो प्रोग्राम। अरे आओ बाबा आओ तू सनास काड़ी कापी ले वेंदा सा तो स्टेज ते चोंदा हे सनास काड़ी जी इंजी कापी फिलाणे हंद गोठ तस। यो गाल वा जो क्यों थी। हां यो गाल भलो सनास काड़ी कापी तू करे बार शनाती काड़ी कापी चोते न हे कापी शनाती काड़ी या। अरे बाबा इन में करा यार बटे 3-4 करा हे कापी शनाती काड़ी सही है। ए बाबा हे तू रख सा नालो वठना नादरा में उछा तू असा कापी पे तो दी चरियो तो नहीं। बाबा सबनी के खबर आ वसा व्याजी आ तू जान छड़ नालो खणदा तुम स्टेज ते बस सही है। ठीक है बस अचो दी रात रोड पे फनकार मानो सुकून की तलाश में तू केनो क्या मत देखो क्यों छोड़ी अंधा बाबा के न मकड़े केड़ा ढापड़े पियो को। हां मां जा शबर सा मिला तो वनी हो रोठड़ी आ उन सा मिला तो रे को केड़ो यार जीशान रोखड़ी आ वो आयो न बस या जी यो जो गानो मां चन मिस्टेक ते हेतरा मोतबर इज्जतदार मानो बैठा ते लांतीर किरदार भी आयो। छा चढ़े दाती तू चेला घरी चंदम। अच्छा यो मानो आयो ठीक है। मां चंदम बाबा जक जिनके धप अचे थी वो हथ मथे करे बस पक छोजो हियर असा के मारे छजी ढूंढ सेठणिया। अरे व्याजी मानो केडा बतुरानी खुशबू हणी सागी लाश मु धपी दे ढूंढ। सीट न मिलंदी मतलब कुर्सी न मिलई। हां सीट जो मसला मांगियो के व्या तो नालो खणजो मुझे ठीक है। दोस्तों जेकर ता के ही वीडियो पसंद आयो है त असा जे चैनल के सब्सक्राइब कयो ए बेल आइकन के दबायो। मेहरबानी।